हफ्तेवार प्रोग्राम शागिर्दनि जो शाह में ऐं नए साल में तव्हां सभिनी खे भली कार। शागिर्द साथियो, वक़्तु तमामु तेज़ीअ सां गुज़री रहियो आहे। अॼोके प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं नए साल जे नए पैगाम सां। ऐं पैगाम इहो त पंहिंजी ज़िंदगीअ जो छेद करणु सिखो, छाकाणि जो ज़िंदगी हमेशा नाहे रहणी, रहंदो उहो कुझु जेको असां अमलनि जी सूरत में कंदासीं। ज़िंदगी जो छेद दर हक़ीक़त अमलनि जी मेड़ी चूंडी आहे। पंहिंजे पाण में आदत विझो मुख़्तलिफ़ सर्वेज़ करण जी। पंहिंजे पाड़े ॻोठ घिटीअ ॾे निहार करियो, पोइ लिखत में का टेबल ठाहियो जंहिंमें उहे अंग अखर गॾु करियो त तव्हांजे ॻोठ में माण्हू केतिरा रहनि था, केतिरा घर आहिनि, मर्द केतिरा आहिनि, औरतूं केतिरियूं, ॿार केतिरा आहिनि, उन्हनि मां पढ़नि केतिरा था, माण्हुनि जूं मसरूफ़ियतूं कहिड़ियूं आहिनि, या ॻोठ जा मसाला कहिड़ा आहिनि। पंहिंजे घर जी बि सर्वे करे सघो था। अहिड़े रीति पंहिंजे किरदार जो बि तव्हां छेद करे सघो था। ऐं पोइ ॻोठ जे मसइलनि खां वेंदे घर जे मसइलनि ताईं थधे दिमाग़ सां तव्हां उहो सोचो त उन्हनि मसइलनि जा हल कहिड़ा आहिनि, ऐं उन में बहैसियत हिकिड़े मिसाली ॿार जे तव्हां कहिड़ो किरदारु अदा करे सघो था ॿियनि ॿारनि सां गॾिजी या पंहिंजे वॾड़नि खे गॾु करे। ऐं पोइ थोरो घणो अमली मश्क बि करियो। ऐं पोइ वरी हिननि ॾींहंनि में जॾहिं साल जो छेद थिए त वरी तव्हां पंहिंजे अमलनि जो छेद करियो त तव्हां छा सोचियो हो ऐं तव्हां छा छा करे सघिया। ज़रूरी न आहे त हर विख तव्हांजे लाइ कामयाबी खणी अचे, न। इन सफ़र में जाम सारा थेड़ बि तव्हां खाईंदा, जाम सारियूं नाकामियूं बि हूंदियूं, पर उहे नाकामियूं न सम्झजो, उहे कामयाबीअ तरफ़ तव्हां जूं वधंदड़ विखूं हूंदियूं। सो शागिर्द साथियो, इंसान जीअरो अमल सां आहे, साह खणण सां न। साह खणण सां त वण ॿूटा ऐं ॿिया जानदार बि जीअरा आहिनि। बहैसियत इंसान जे, बहैसियत अशरफल मखलूक़ात जे, इंसान जीअरो आहे पंहिंजे किरदार सां, पंहिंजे अमल सां। सो शागिर्द साथियो, इन्ही पैगाम खे तव्हां ताईं पहुचाइण खां पोइ हाणे अचो त पाण शाह साईं जे रिसाले ॾे हलूं था ऐं हिकिड़ो बैत तव्हांजे समाअतुनि जे नज़र करियूं था जेको असां तव्हांजे लाइ चूंडियो आहे। जित हबीब हणन भरे नाउक नीह जी, तिते तबीबन वञे विॼाउ विसरे। शागिर्द साथियो, हिन बैत में लतीफ़ सरकार ज़िक्र कयो आहे
हबीबनि ऐं तबीबनि जो। ऐं शाह साहब इन में फरमाए थो त जित हबीब हणनि नाउक भरे नींहं जी, तिते तबीबनि वञे विॼा विसरे। यानी लतीफ़ सरकार हिन बैत में ज़ाहिरी तौरु इहो थो ॿुधाए त जिते महबूब, जिते दोस्त नींहं जी नाउक हणे थो, जेको नातो जोड़े थो नींहं जो, प्यार जो, पोइ उन खे टोड़ण जे लाइ खणी केतिरा ई तबीब छो न गॾिजनि ऐं उहे खणी पंहिंजा केतिरा ई हीला छो न हलाइनि, पर उन्हनि खां विॼाई विसरियो वञे, उन्हनि खां पंहिंजी जेका आहे हिकमत उहा ई विसरियो थी वञे, उन्हनि जी का बि फकी फ़र्क़ु नथी करे। दर हक़ीक़त लतीफ़ साईं फरमाए थो त जित हबीब हणनि नाउक भरे नींहं जी, यानी इश्क़, मोहब्बत, चाह, इहे कुझु इंसान जा अहिड़ा जज़्बात आहिनि जो जिन जे रूनुमा थियण खां पोइ या इंसान जी हस्तीअ ते वारिद थियण खां पोइ कई माण्हू चवंदा आहिनि, सम्झाईंदा आहिनि, नसीहतूं कंदा आहिनि, पर जंहिंखे नींहं जी नाउक लॻंदी आहे सो पोइ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ई न आहे, उन ते ज़माने जी कंहिं ॻाल्हि जो असरु नथो थिए। यानी को बि चङो कमु बि जेकॾहिं का बि समाज में नई तब्दीली, का बहितर विख बि खणंदो, जीअं त असांजो समाज कुझु अहिड़ो आहे, कुझु अहिड़े नहज ते पहुतल आहे जो हिते ख़राबु कमु करण जे लाइ त कई जवाज़ आहिनि, पर का नेकी करण जे लाइ, को चङो कमु करण जे लाइ को जवाज़ न आहे माण्हुनि वटि। ऐं रहंदो जेकॾहिं तव्हां का बहितरी पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे इलाइक़े में जेकॾहिं तव्हां कंहिं बहितरी जी बि शुरूआति कंदव, तॾहिं बि कुझु रुकावटूं थींदियूं। बिलफर्ज़ तव्हां जेकॾहिं ॻोठ जे वॾेरे खे जेकॾहिं हू नाहक थो करे, त तव्हां जेकॾहिं उन जे साम्हूं ॻाल्हाईंदव या उन जे ख़िलाफ़ जेको सच आहे उहो समाज जे साम्हूं पेश कंदव, त तव्हांजा जेके बि ख़ैर ख़्वाह आहिनि उहे हिन बैत जे बुनियाद ते तबीबनि वारो किरदारु अदा कंदा। उहे तव्हांजी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विॼा करण जी कोशिशि कंदा, तव्हांखे सम्झाईंदा त बाबा ही ग़लति आहे, पाण पुॼी नथा सघूं, या पंहिंजो समाज ईअं थो हले, या जाड़ी जॻ साईं, यानी रुकावटूं पेश कंदा, तव्हांखे हिमथाईंदा कोन, तव्हांखे शाबाश कोन ॾींदा, तव्हां सां गॾु न बीहंदा। पर लतीफ़ सरकार चए थो त अहिड़ो बाशऊर फ़र्द, अहिड़ो सचो माण्हू जेकॾहिं उनखे जेकॾहिं शऊर जे नींहं जी नाउक लॻी वञे कुदरत जे तरफ़ खां, ऐं पंहिंजे ज़मीर जे ज़िंदा हुजण जे करे जेकॾहिं हू कहिड़े बि ॾाढ ऐं जबर जे साम्हूं बीही रहे, त पोइ तिते तबीबनि विॼा वञे विसरी। पोइ माण्हू खणी कहिड़ियूं बि ॻाल्हियूं कनि, हुन खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रोकणु ऐं ख़ैर ख़्वाही जे ई बुनियाद ते खणी सम्झाइण जी कोशिशि बि कनि, पर उहो माण्हू मोटण खे महिणो थो सम्झे, उहो माण्हू मोटे नथो। सो इहो ई लतीफ़ जो पैगाम आहे त हक़ ऐं सच जी राह खे सुञाणो ऐं उन ते अटल बीठा रहो, ईअं जीअं कोई आशिक़
कोई चाहींदड़ पंहिंजे महबूब जे हवाले सां पंहिंजे उन जेको दिलदार आहे दिलबर उन जे मामले में जेतिरो संजीदा हूंदो आहे अव्हां बि हक़ ऐं सच जी राह में ऐं अहिड़े मामले में अहिड़ा संजीदा रहो। असांखे उमेद आहे त तव्हांखे ही बैत ऐं ही पैगाम पसंदि आयो हूंदो। हाणे अचो त हलूं था उन्हनि बैतनि ॾे जेके असां ॾे शागिर्द साथियुनि मोकिलिया आहिनि। अच्छो पाणी लुड़ थियो कालू रोकुंगन ईंदे लजमरन तैं सर मथे हंजड़ा। साथी न पसां से जे होयम हीअणे थूणियूं हाणे कहीं जे वञी अंगण उभियां। शागिर्द साथियों तहां बैत ॿुधा तव्हांखे पसंदि आया हूंदा। उहा ई ॻाल्हि वरजाईंदासीं त तव्हां बि लतीफ़ जो को बैत चूंड करे असांजे हिन ॾिनल नंबर ते व्हाट्सअप करियो। असां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। तव्हां खां मोकिलायूं था साॻिए ॾींहुं ऐं साॻिए वक़्त ताईं जे लाइ। पंहिंजो ख़्यालु रखो। तेसि ताईं जीअ लतीफ़।